नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा हलूं त सफूरा ॻोठ में एक निजी स्कूल में लेडी टीचर जे वॉशरूम में गुजू कैमराऊं लगाए वीडियोज़ रिकॉर्ड करण जो इंकशाफ थियो है। लेडी टीचर जी शिकायतुनि बाद तालीम खाते जी एक टीम स्कूल ते छापो हणी वॉशरूम्स में लगल गुजू कैमराऊं हथ करे वरतियूं। तालीम खाते सिंध जो चवण है त निजी स्कूल जे जिन वॉशरूम्स मां गुजू कैमराऊं हथ कयूं वयूं आहिनि इहे वॉशरूम्स शागिर्दियाणनि पारां बि इस्तेमाल कया पिया विया ऐं इन्हनि कैमरानि ज़रिए वीडियोज़ रिकॉर्ड थियण जो इंकशाफ थियो है। तालीम खाते पारां स्कूल जी रजिस्ट्रेशन रद्द कई वई है। तालीम खाते मूजिब गुजू कैमराऊं मर्द उस्तादनि जे वॉशरूम्स मां बि मिलियो है। निजी स्कूल ते छापो हणंदड़ विजिलेंस टीम पंहिंजी रिपोर्ट तालीम खाते वटि जमा कराए छॾी है ऐं स्कूल जे इंतजामिया खे शोकास नोटिस भी जारी कयो वियो है। ज़रीन जो चवण है त तालीम खाते पारां वधीक कार्रवाई लाइ सूमर ॾींहुं इजलास भी सॾायो वियो है। निजी स्कूल जे वॉशरूम्स मां गुजू कैमराऊं मिलण बाद इलाइके वासियुनि पारां स्कूल जे ॿाहिरां एहतजाज कयो वियो है ऐं मुतालबो कयो वियो है त स्कूल के सील करे इंतजामिया खिलाफ सख्त कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।